पासे सेवण में मुबैना तौर ब्लैकमेलिंग खां तंग थी नौजवान आपघात करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रन सां शेयर कयूं पिया सेवण मां जिते मुबैना तौर ब्लैकमेलिंग खां तंग थी नौजवान पारां आपघात कयो वियो आहे। जावेद रोदनाणी पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो आहे। पुलिस नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। नौजवान सोशल मीडिया ते रखियल वीडियो में जीलानी राइस मिल मालिक बचल ऐं फैज़ मोहम्मद रोदनाणी मौत जो उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रन खे ॿुधायूं पिया आगाही ॾींदा हलूं त सेवण में मुबैना तौर ब्लैकमेलिंग खां तंग थी नौजवान पारां आपघात कयो वियो आहे। वाक़े बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया जावेद रोदनाणी पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे, जॾहिं त पुलिस नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। नौजवान सोशल मीडिया ते रखियल वीडियो में जीलानी राइस मिल मालिक बच्चल ऐं फैज़ मोहम्मद रोदनाणी खे मौत जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे सेवण मां जिते मुबैना तौर ब्लैकमेलिंग खां तंग थी नौजवान पारां आपघात कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कादिर कुंभर खां। कादिर कुंभर, छा मामलो आहे? नौजवान पारां आपघात कयो वियो आहे। जी बिल्कुल सुबह सेवण भरिसां बुबक आहे बुबक सेवण थाणे जी हद ते नौजवान जावेद रोदराणी जेको आहे पंहिंजे पाण जे मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। उन वीडियो पिणु भरे जेको आहे वायरल करी आहे, जंहिंमें हुन चवणु आहे त बच्चल रोदराणी जेको राइस मिल जो मालिक आहे ऐं फैज़ मोहम्मद रोदराणी उहे जेको आहे मूंखे मुसलसल ब्लैकमेलिंग कनि पिया। उन्हनि खे ब्लैकमेलिंग जा तंग अची मां जेको आहे अहिड़ो अमल कयां पिया ऐं मुंहिंजे कत्ल जा ज़िम्मेवार जेके आहिनि उहे उन वीडियो में नाला खयां आहिनि त उहे मुंहिंजे कत्ल जा ज़िम्मेवार आहिनि बच्चल रोदराणी ऐं फैज़ मोहम्मद रोदराणी। त हिन हवाले सां तव्हां ॿुधायां त इहो अॼु सुबुह जो वाक़ियो पेश आयो आहे बुबक में ऐं हिन वक़्तु जेको आहे नौजवान जो लाश जेको आहे सेवण जी खेत अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में मौजूदु आहे ऐं हुते जेको आहे डॉक्टरनि पारां जेको आहे पोस्टमार्टम करण खां पोइ उहो जेको आहे नौजवान जो लाश पंहिंजे वारसनि हवाले कयो। जी वॾी महिरबानी कादिर कुंभर इन हवाले सां रिपोर्ट करण लाइ।